बांधी भरसां गवर्नमेंट प्राइमरी गर्ल्स स्कूल ॻोठ खंडियार यूसी आमिरजी में सकाफ़ती ॾियारो मल्हायो वियो, जंहिंमें शागिर्दाणनि पारां सिंध जे क़दीमी सकाफ़त खे उजागर करण लाइ तकरीरूं, टेबलोज़ ऐं क़ौमी गीत ॿुधाया विया। प्रोग्राम में शागिर्दाणनि सकाफ़ती वेस पाए शिरकत कई। स्कूल जी प्रिंसिपाल मिस अक्सा ख़िताब कंदे चयो त मुंहनि जो दड़ो मां असांखे ख़बर पवे थी त इन्हीअ वक़्त बि सिंध जा माण्हू केतिरा त शाहूकार हुआ। हक़ीक़त में सिंध माथिरी जी सकाफ़त 5000 साल खां बि वधीक पुराणी आहे। प्रोग्राम में उस्ताद मोहम्मद इशफाक, मिस शादिया ऐं मिस उज़मा ख़िताब कंदे चयो त सिंध जी सकाफ़ती क़दीमी सकाफ़त आहे जंहिं ते असांखे नाज़ आहे। हुन वधीक चयो त सिंध महिमान नवाज़ क़ौम आहे। स्कूल में शागिर्दनि सिंध जी सकाफ़त ते तकरीरूं करे टेबलोज़ पेश कया जंहिं ते असांखे बेहद ख़ुशी थी आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।